नाज़रीन, सिंध जे क्लासिकल वडेरे शाहनवाज़ खान जोड़े जो फर्ज़न ऐं पीपल्स पार्टी जो अॻूणो MNA रोशनुद्दीन जोड़े जो लाडाणो करे वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे शिराज समो। जी शिराज। जी, ही टंडवादम जो निहायती अफ़सोसनाक वाक़ियो आहे। सियासत हिकिड़ो बाब जेको आहे उहो बंदि थी वियो आहे। सिंध जे क्लासिकल वडेरे मरहूम शाहनवाज़ जूणे जो जेको वॾो पुटु हो फर्ज़ंद आहे रोशनदीन जूणे जो, उहो जेको आहे सो लाॾाणो करे वियो आहे। ऐं रोशन अहिड़े जेको आहे सो ख़बर मिलण खां पोइ जेको आहे सो हिते टंडवादम में जेको आहे सोगारो माहौल आहे। MNA रोशनदीन जूणे जो जेको आहे उहो 3 दफ़ा जेको आहे सो MNA रहियो आहे। संदसि प्रोफाइल ईअं आहे 2008 में MNA रहियो आहे, 2013 में MNA रहियो आहे ऐं 2018 में MNA रहियो आहे। 3 दफ़ा MNA रहियो आहे। हिकु दफ़ो जेको आहे 2002 में ज़िले चेयरमैन कांगर रहियो आहे। डिस्ट्रिक्ट जेको आहे कमेटी ऑयल एंड गैस कमेटी आहे उनजो पुर चेयरमैन रहियो आहे। हीउ जेको आहे मरहूम शाहनवाज़ जूणे जो वॾो फर्ज़ंद हो ऐं अॻूणे MNA वॾेरे मोहम्मद खान जूणे जो जेको फैसलनि जो अमीन आहे उनजो भाउ, ऐं हिन वक़्तु संदसि पुटु जेको आहे सलाउद्दीन उर्फ़ अलाउद्दीन जूणे जो जेको पुण MNA आहे उनजो जेको वालिद हो। ऐं मज़हर जूणे जो अताउल्ला जूणे जो हिननि जो मामू हो। हीअं जेको आहे जूणे जा फैमिली जो जेको आहे पकदार हो। संदसि वञण लाॾाणे खां पोइ जेको आहे सो जूणे जा फैमिली जो जेको पकदार आहे उनजे वफ़ात खां पोइ हिते जेको आहे सो फ़िलहालु तॾो विछायल आहे। इतला इहे आहिनि त जेको आहे उनजो अञा मड़ जेको आहे टंडवादम न पहुतो आहे। अञा उनजे जनाज़े नमाज़ आख़िरी रस्मुनि जो ऐलान न कयो वियो आहे ऐं उनजो लाश जीअं पहुचंदो त वधीक तव्हांखे जेको आहे सो तफ़सील ॿुधाईंदासीं। जी शिराज, तव्हांजी महिरबानी।